बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेटा न्यूज़ जे प्रोग्राम सिंध मंज़िल में पाण हाज़िर थिया आहियूं, अवां सां गॾु आहियूं। जी सिंध मंज़िल प्रोग्राम जो मक़सदु सिंध में अहम मसइलनि ॿधंदड़ मसइलनि ते पाण उन्हनि ते रोशनी विझंदा आहियूं। सिंधु दरिया सिंध जो जापो आहे। सिंधु दरिया सिंधियुनि जे लाइ ज़िंदगी ऐं मौत जो सवालु आहे। सिंधु दरिया में पाणी न ईंदो, पाणी छोड़ न थींदो त ज़मीनूं आबाद थींदियूं, फसल न थींदो, अनाज न थींदो, जंहिंजे करे पूरी सिंध हिकु ॾुका वारी शिकल इख्तियार करी वेंदी। पाणी जापो आहे, जोकी पाणी इंसान जो जापो न आहे, भई पाणी जे अंदरि जेका मखलूक आहे, आबे जीवत आहे, उन्हनि जे लाइ बि ज़िंदगी मौत जो सवालु आहे। आबे जीवत खां गॾोगॾु माहौलियात ते बि मुनफ़ी असरात मुरतब थींदा। जेकॾहिं सिंधु दरिया में पाणी ईअं ई मुसलसिल खोट रही त डेल्टा अॻु में ई तबाह थी चुको आहे। मुंहिंजे आसे पासे लखें एकड़ ज़मीन बंजर रेगिस्तान जो ॾेखरी रहिया आहे। उतां जा आबादगार, नंढा हारी, नंढा जेके माहिगीर, मच्छी मलाह, उहे बि बुखूं कटण, फ़क़कशीअ ज़िंदगी बसर करण ते मजबूर आहे। उन सॼी सूरत हाल ते सिंध में हिकिड़ी हलचल, हिकु जदोजहद, हिकु नई तहरीक जनम वरितो आहे। उहा तहरीक बिना कंहिं अॻुवाणी जे, बिना कंहिं लीडर जे, उहा तहरीक आम माण्हू, आम हारी, मज़दूर, शागिर्द, वकील पाण उथी बीठा आहिनि। एहसास आहे कि तंद जुड़ियल आहे पाण जी सिंधु दरिया सां। असां सम्झूं था त सिंधु दरिया न हूंदो त सिंध न हूंदी। इंडस सिविलाइज़ेशन, तहज़ीब, तमदन, असांजी हज़ार साल जी तहज़ीब तमदन सिंधु दरिया सां जुड़ियल आहे। सिंधु दरिया न हूंदो त असांजी तहज़ीब तमदन दफ़न थी वेंदी, मरी वेंदी, असांजो नालो निशान न रहंदो। 8 जुलाई 2024 ते जेको फ़ैसिलो थियो पार्लियामेंट सदर हाउस में, सिंध दुश्मन मनसूबो, उहो मनसूबो सिंधियुनि जहिड़े मारनि जूं तयारियूं थी रहियूं आहिनि, हली रहियूं आहिनि। सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं पाकिस्तान ग्रीन इनिशिएटिव जे नाले ते थर्ड पार्टी ॾिनी वियूं आहिनि। थर्ड पार्टी ॾिनी वियूं आहिनि। उहे ज़मीन आबाद करण जे लाइ ही मनसूबा जोड़िया पिया वञनि। मेगा मनसूबा, मेगा प्रोजेक्ट आहिनि, जेके 25 अरब जो हिकिड़ो केनाल ठहंदो, उन मां जेके वाह निकिरंदा, शाखूं निकिरंदियूं, उन जी बजट अञा अलॻि आहे। सिंध जो माण्हू, सिंध जो शहूर इहो सम्झे थो त असांजो जापो पाणी आहे। पाणी खां सवाइ असां अधूरा आहियूं, ज़िंदगी अणपूरी आहे। सिंधु दरिया जो पाणी पाले पियो। सिंधु दरिया जो पाणी किंज ढंढ खां पोइ घारे खां पोइ पंपिंग स्टेशन ज़रिए, वॾे पंपनि ज़रिए पूरी कराची में पाणी सप्लाई थी पियो। केनाल ईअं आहिनि जीअं हिरोशिमा नागासाकी ते अमेरिका एटम बम किराए अञा ताईं उते माण्हू जेके आहिनि पंहिंजे पेरनि ते बीह न सघिया आहिनि। अहिड़ी तरीक़े सां सिंधु दरिया जे मथां हे 6 केनाल तकराई करण ईअं आहिनि जी सिंधियुनि जे मथां ही एटम बम किराए वियो आहे। सिंधी जहिड़े
दफ़न थींदा, मरी वेंदा, नाल निशान ख़तम थी। इन सिंध दुश्मन मनसूबे खे पहिरें ॾींहं खां वठी सिंध जूं कॉम्पस जमायतूं, सिविल सोसाइटी माण्हू ऐं जेके ॿिया लॻा पियल आहिनि उहे पंहिंजी वसार कोशिश सुजाॻ मुहिम जो सिलसिलो हलंदड़ आहे। हिन मनसूबे ते मुल्की रियासत ऐं फेडरेशन खे सोचणु घुरिजे त उहो क़दम खणे जंहिंसां मुल्क जी तरक़ी, मुल्क जी बका जी ज़मानत हुजे। छो त जेके माण्हू अवाम कमज़ोर थींदी, गुरबत, बदहाली, फ़क़ाकशी कंदी त मुल्क बि कमज़ोर जे माण्हू कमज़ोर थी वेंदियूं। जे अवाम ख़ुशहाल थींदी, ख़ुशियूं हूंदियूं, हरियाली हूंदी त मुल्क बि पंहिंजे पेरनि ते मज़बूत हूंदो ऐं दुश्मन सां मुक़ाबले अखि से मिलाए कंदो।